बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुंहिंजी सिंधतीअ जा प्यारा आबादगाह साथियो अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन वक़्तु आऊं अब्बास फार्म ते मौजूदु आहियां। मूंसां गॾु प्रोग्रेसिव ज़मींदार ज़रीम आहे साईं मोहम्मद ख़ान उसाण साहिबु जेको आहे सो मौजूदु आहे। त अब्बास फार्म ते या मुख़्तलिफ़ ॿियनि एरियाज़ में बाक़ाइदा जेका असां थ्रेशिंग थिए पई ऐं उन सां गॾोगॾु कॉटन 2026 जो बि आगाज़ थी चुको आहे। त अॼु साईं मोहम्मद ख़ान उसाण साहिब खां पुछंदासीं त हुननि कहिड़े ॿिज जी हिते सिलेक्शन कई आहे संदी ज़मींदारीअ में ऐं कहिड़नि ॿिजनि खे तरजीह ॾियनि था ऐं केतिरी जर्मिनेशन थी आहे, अगरि काई आहे त, अगरि न काई आहे त पोइ उन बाबति साईं खे पुछंदासीं। ऐं अगरि काई आहे त पोइ जेके जर्मिनेशन थी आहे साईं त उन में जेको थ्रिप्स जा इशूज़ आहिनि, माण्हुनि जा वण खाॼी विया आहिनि, माण्हुनि जा छा जेके बि खाईंदा असांखे ख़बर आहे असां इहो थ्रिप्स ईंदो आहे, इहो खाईंदो आहे कारो मैदो, त हाणे उन बाबति असांखे थोरी मालूमात ॾिजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, महिरबानी मीर वकार। जीअं त असां जेको हिन साल टारगेट रखियो आहे वणनि जो सो 350 एकड़। अच्छा हा, त उन में बनी सॼी असां वटि वांदी त कोन ई, को आहे सरे को 15-16 एकड़, बाक़ी 250 एकड़ खां मथे ते लॻल आहे कणिक। जी सर। त मजमूई तौर ते बनी 30 एकड़ वांदी थी चुकी हुई काल्ह ताणी, जेका पाणी बि भरिजी वियो, रुंबो बि थी वियो ऐं वरी जेका अॼु ठही आहे हिन 15 एकड़ बनी जंहिं हिसाब सां थ्रेशर वहे पई, बनी वांदी थिए पई, त क्विकली जल्दी जेको आहे सो उहा बनी रुंबो कराईंदा वञूं पिया। अच्छा, रूंबो थिए पियो, रूंबो थियण खां पोइ जिन जेका जर्मिनेशन थिए पई, हाणे थ्रिप्स जा इशूज़ थियनि था, उनजे लाइ थोरो असांखे ॿुधायो। हा, उहो इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त हीअ ॾिस न, जंगी बुनियादनि ते कमु पियो हले, जेको बि वणनि जो या कणिक जो ॿिनि कंबाइन कमु हूंदो आहे। जी सर। त उन करे असांखे सीड ट्रीटमेंट करणी हुई, उहा कोन करे सघियासीं। जेके 30 एकड़ बनी कइजी वई त कइजी वई। ठीकु सर। ॿियनि ते सीड ट्रीटमेंट करण जो प्रोग्राम आहे, जीअं ॿाहिरि जी होमरे हूंदी आहे उहा कंदा आहियूं। पर हिन जा 2 मेथड आहिनि। ऐं तव्हांखे ॼण आउं ॻाल्हि ॿुधाए ॾियां त जिन बि माण्हुनि आगाटा वण कया आहिनि उन्हनि हिन ॻाल्हि ते ध्यानु कोन पियो ॾिनो त को सिर्फ़ु एतिरो शदीद अटैक कंदो जेको हिन साल थियो आहे। ॾाढा वण माण्हुनि जा माना डिस्टर्ब कया अथसि, खाई तबाह करे ॾिया अथसि। त जेके असां उहो सोचियो आहे त जिन प्लाटनि ते असां न करे सघिया आहियूं सीड ट्रीटमेंट, त वरी जॾहिं वण ॼमी वेंदा, असांजा त काल रुंबो सां जवा कोन्हनि, पर उन्हनि ते जेको आहे सो अर्ली स्टेज में ई माना जीअं वण निकिरंदा त वरी पोइ होमरे स्प्रे कंदासीं, या त रेडिएंट कंदासीं, पर होमरे बहितर आहे त स्प्रे बि करे सघिजे थी, सीड ट्रीटमेंट बि करे सघिजे थी। अच्छा सर, हाणे पंहिंजो ॿियो अर्थ त हाणे जेका तव्हां पंहिंजो रुंबाई शुरू कई आहे, हा, फस्ट ऑफ ऑल तव्हां सिंगल जीन वैरायटियुनि में शुरूआति कई आहे या ट्रिपल जीन वैरायटियुनि में? न, ॿिन्ही वैरायटियुनि में असां कयो आहे। उन में असां जेको 350 एकड़ वण लॻाईंदासीं न, उन में असां इहो प्लानिंग ठाहे छॾी आहे त असांखे 200 एकड़ किर्स 682 लॻाइणो आहे, या हिकु अधु 2 वैरायटियूं किर्स जूं ॿियूं पवनि, जंहिंमें 543 किर्स आहे या 613 आहिनि, उहा बि लॻाइणी आहे। उन खां अलावा ट्रिपल जीन जेके वैरायटीज़ आहिनि उन में वधीक जेका तरजीह आउं ॾिनो आहे, उन में कैंसर जूं जेके वैरायटियूं आहिनि, जीअं नेक्स्ट जीन 12 आहे, 15 आहे, या KZ 323 आहे, इहे 3 वैरायटियूं बहितरीन आहिनि। उन खां अलावा जेके 1-2 वैरायटियूं ॿियूं खाईंदासीं, पर वधीक जेको फोकस आहे उहो हिन ते किर्स ते असांजो रहियो आहे। छो जो गुज़िरियल 4 साल खां जेको आउं कयां पियो किर्स, त वधीक पैदावार बारिशुनि खां अॻु में किर्स ॾे ॿियूं वैरायटियूं उनखे कोन पियूं मिलनि। अच्छा सर, किर्स खे खाइण जो जेको आहे सो मेजर तव्हां कयो आहे उनजे करे, छो जो अगरि इहो इन में रीज़न इन अर्ली लहे थो, जल्दी लहे थो, फुटी ॾिए थो, उन करे या ॿियो को रीज़न आहे? न, रीज़न इहो ई आहे त तव्हांजो बारिश खां अॻे 30 मणनि खे त किरास कयो वञे। अच्छा, 30-35 मण ईअं अची वञे, के टुकड़ा 40 मण बची वञनि, पर मींहुं पइजी वियो पोइ बि माण्हू जंग करे 7-8 मण 10 मण कढी वेंदो आहे, कोई एॾो इशू कोन्हे। ऐं जेके दोस्त ॾाराईंदा आहिनि त यार हिन में गुलाबी सुंडी अचे थी, त गुलाबी सुंडी सभिनी पाण जेके सुञाण थोरियूं उनखे ख़बर आहे त बारिश खां पोइ ईंदी आहे, अॻु में त कोन ईंदी आहे को। ठीकु आहे, बाक़ी रहियो त उहे दोस्त जेके सॼो साल वण जे फसल खे हलाइनि था, जीअं खिपरो वारो बेल्ट घाटी, उमरकोट ऐं जुॾो नवकोट ड्रिगड़ी आहिनि, उते वरी वण रखण जो ट्रेंड आहे। उन्हनि माण्हुनि खे जेके वण रखनि था उन्हनि टुकरनि में ट्रिपल जीन लॻाइनि त बहितर रहंदो। बाक़ी जेके चवंदा था कणिक कायूं था, उहे त वण लॻाए छॾनि त कणिक, छो जो वण किर्स जल्दी लही वेंदो। अल्लाह पाक तव्हांजी रिज़्क़ में रोज़ी बरकत विझे। तो आबादगाह साथियों इंशाल्लाह
जेको आहे सो जुड़िया रहिजो असां सां ऐं मज़ीद वीडियो में।